मीरपुर ख़ास में पुलिस ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। शिकायत खणी ईंदड़ औरत सां लॼालुट कई वई आहे। मेराण थाणे जे एसएचओ फरियादी औरत सां ज़्यादती कई। पुलिस औरत ऐं एसएचओ जो तिबी मुआइनो कराए मुतासिर औरत खे गुम करे छॾियो। पुलिस वाक़े जो केस दाख़िल न कयो। एसएचओ बि ड्यूटी ते बरक़रार आहे। डीएसपी थाणे में फरियादी औरत सां लॼालुट वारे वाक़े जी तस्दीक करे छॾी। पुलिस वाक़े जो केस दाख़िल नाहे कयो। एसएचओ बि ड्यूटी ते बरक़रार आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास में पुलिस ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। शिकायत खणी ईंदड़ औरत सां लॼालुट कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास में ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। नज़ीर पंवर, छा मामलो आहे? आगाह कजो वधीक। बिल्कुल मेराण पुलिस स्टेशन के एसएचओ मीर खादम टालपुर पारा जो मारवी टाउन वासण 23 साल आलिया शेख नामी नौजवान जो छोकरी उते थाने से को फरियाद खड़ी पहुती तो इन में खबर पई तो उन छोकरी के जो ज्यादती जो निशानो बनायो जैसे तो ज़रियन का यह खबर पई है तो उन पुलिस पारा जो नोटिस तो वरतो वो इन मामले सजे के जो लिकाए वो जैसे तो बिन्ही जो एसएचओ मेराण उन अलावा जो औरत है जो ज्यादती जो निशानो बनियल है उन जो मीरपुर ख़ास जी जो अस्पताल में मेडिकल कराए वो मेडिकल रिपोर्ट बिल्कुल सिंध टीवी न्यूज़ के हथ अची वही है जिता मीरपुर ख़ास जी ओल्ड अस्पताल में जो छोकरी जो मेडिकल कराए वो जो डिस्ट्रिक्ट अस्पताल में जो एसएचओ जो मेडिकल कराए वो इन सजे मामले के हवाले से डीएसपी असलम जागीरानी उन सां जेका ॻाल्हि ॿोल थी उन पारां तस्दीक भी करे छॾी आहे। उन जो चवणो हो तो छोकरी जेका पहुती हुई थाने ते उन ॿुधायो त हिन एसएचओ ते इल्ज़ाम आहिनि त हिन ज्यादती कई आहे। उन खां पोइ असां ज़रूरी कार्रवाई करण लाइ करे एसएचओ जो भी मेडिकल करायो आहे छोकरी जो मेडिकल करायो आहे। हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां 24 कलाक गुजरण बावजूद पुलिस सिर्फ जेका मेडिकल कराए उन खां पोइ ज़रियन का इहो पिणु मालूम थियो तो मामलो ले मिट्टी करण लाइ कुझु करण लाइ ॾेती लेती करे जेको छोकरी खे गायब करे छॾियो आहे। हिन वक़्तु पुलिस ज़रियन खां इहा मालूम थियो आहे त अञा ताईं वुमेन थाणे ते को बि केस वग़ैरह दाख़िल न थियो आहे। पुलिस इहा चए पई त छोकरी गायब थी वई आहे, अञा ताईं कार्रवाई न थी आहे। मगर हाणे ॾिसिजे त मेडिकल करायो आहे उनजी रिपोर्ट छा थी अचे जॾहिं त डीएसपी असलम जागीरानी पारां पिणु इहा तस्दीक कई आहे। मगर हिन वक़्तु ताईं डीआईजी मीरपुर ख़ास या एसएसपी मीरपुर ख़ास पारां का भी अड़ी कार्रवाई न कई है एसएचओ के खिलाफ। हिन वक़्तु ताईं जेको एसएचओ साॻे थाणे ते पिणु मौजूदु आहे। जी, वॾी महिरबानी नज़ीर पंवर तफ़सील ॾियण लाइ।